أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإذ قالت الملائكة يا مريم إن الله اصطفاك وطهرك واصطفاك على نساء العالمين يا مريم اقنتي لربك واسجدي واركعي مع الراكعين ذلك من أنباء الغيب نوحيه إليك وما كنت لديهم إذ يلقون أقلامهم أيهم يكفل مريم وما كنت لديهم إذ يختصمون صدق الله العلي العظيم. درود الشريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई. गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम के पुट जी ख़ुशख़बरी ॾिनी. पोइ ज़करिया अलैहिस्सलाम अल्लाह तबारक व तआला खां अणमुदाए तो औलाद ऐं पुट वरी पैगम्बर वरी सालिहनि मां वरी सरदार एॾियूं वॾियूं सिफ़तूं ॿुधाए करे जो नवाज़े पियो त निशानी घुरी त पोड़प में जो औलाद थींदो त निशानी कहिड़ी हूंदी. अल्लाह ताला फरमाए 3 ॾींहं तुंहिंजी ज़बान माण्हुनि जे ॻाल्हाइण खां बंदि हूंदी, मुंहिंजे ज़िक्र ऐं मुंहिंजे तस्बीह जे लाइ हलंदी, माण्हुनि जे ॻाल्हाइण में तुंहिंजी ज़बान बंदि थी वेंदी. गुज़िरियल आयतुनि में इहो बयानु हो. पोइ हाणे अॼोकिन आयतुनि सां वरी अल्लाह तबारक व तआला साॻे उन मौज़ूअ ते वरी शुरूआत कई आहे जेको मौज़ू शुरूआत खां हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे पैदा थियण खां पहिरियां अल्लाह तबारक व तआला संदसि अम्मा बीबी मरियम जे पैदाइश जो तज़किरो शुरू कयो. यादि हूंदो तव्हांखे बीबी मरियम जॾहिं पैदा थी उन जे माउ बास बासी पोइ हीअ पैदा थी पोइ ज़करिया अलैहिस्सलाम खे मिली परवरिश जे लाइ पोइ अणमुदाइता मेवा बीबी साहिबा वटि पहुचनि पिया त उते ॾिसी करे शौक़ु जाॻियो हुअसि. विच में अल्लाह तबारक व तआला इहो मामिलो बयानु फरमायो छो त निस्बत ज़रा अहिड़ी हुई अणमुदाइती मेवनि सां अणमुदाइती औलाद इन जे करे विच में बयानु थियो. त पोइ हाणे अल्लाह तबारक व तआला उन पंहिंजी साॻी तरतीब खे बरक़रार रखंदे फरमायो वइज़ क़ालतिल मलाइकतु या मरियम इन्न अल्लाह अस्तफ़ाके व तहरके वस्तफ़ाके अला निसाइल आलमीन. बीबी मरियम जॾहिं हाणे वॾी थी वई, गुज़िरियल आयतुनि में तव्हां ॿुधो यकीनन यादि बि हूंदो त हुजरे में ज़करिया अलैहिस्सलाम जो बंदि करे वेंदो हुअसि त हुते इबादत करणु लॻी, तस्बीह इबादत अहिड़े अंदाज़ में करणु लॻी जो हिन जो नालो मशहूरु थी वियो. वरी अणमुदाइता मेवा हिन वटि अचनि पिया त अञा वधीक मशहूरु थी वई. वरी इबादत तस्बीह अहिड़े अंदाज़ में काफ़ी वक़्तु हिन जो इबादत में लॻंदो वियो त हिन जी इज़त अज़मत माण्हुनि में मशहूरु थींदी वई ऐं होॾां वॾड़ी बि थींदी वई, जवान बि थींदी वई. एतिरे क़दुरु बुज़ुर्गनि लिखियो आहे जो इबादत जॾहिं कंदी हुई एतिरो बीही वेंदी हुई, क़याम कंदी हुई, रुकू सजदो एॾो डिघो एॾो बीही अल्लाह ताला जी इबादत कंदी हुई जो पेरनि में पाणी अचे पहुचंदो हुअसि. एॾो माना थकिजी वेंदी. हाणे जॾहिं जवान थी पई अल्लाह तबारक व तआला फरमाए थो अल्लाह ताला मलाइक मोकिलियसि. इज़ क़ालतिल मलाइकतु या मरियम, मलाइक चयोसि ए मरियम जी इन्न अल्लाह अस्तफ़ाके व तहरके वस्तफ़ाके अला निसाइल आलमीन. ए मरियम अल्लाह न तोखे चूंडियो आहे ऐं तोखे पाक कयो आहे, तोखे समूरे जहान जे औरतुनि खां चूंडे करे नवाज़ियो आहे.
अच्छा मुंहिंजो रब मूंखे चूंडियो आहे छाजे लाइ? अलाए जे ॾसींदो तोखे अॻिते हली करे, पर इहा ॻाल्हि तोखे यादि हुजे त रब तोखे चूंडे छॾियो अथई। रब जो मूंखे चूंडियो आहे त मूंखां कमु कहिड़ो वठंदो? अलाए जे अॻिते हली तोखे ॿुधाईंदो वताहरा के, ऐं तोखे पाक बि कयो अथई। इहे लफ़्ज़ वताहरा के जा अहिड़ा आहिनि जेके ॿुधाइनि था त इंसान जे अंदरि जेके जवान थियण खां पोइ, बालिग थियण खां पोइ जवानीअ जे करे जेका कशिश या थोरो शैतानी असर या ग़लबो पैदा थींदो आहे इंसान में, इहो ग़लबो या कशिश इन तरफ़ शहवानी ग़ालिब ऐं ग़लबे खे अल्लाह तबारक व तआला ख़तम करे हिनखे पाक बनाए छॾियो। इन पासे खां अल्लाह ताला हिनजी हिफ़ाज़त करे छॾी, ॼण त महफ़ूज़ कयो अल्लाह तबारक व तआला। तॾहिं त लफ़्ज़ फरमायो अल्लाह ताला तोखे चूंडियो आहे, तोखे पाक बि बनायो आहे। इन सोच इन फिक्र खां ई ॼण त पाक थी वई। ऐं वरी होॾां इबादत ऐं तस्बीह जे करे हुनजो नालो रोशन बि थी वियो। वरी ॿिए लफ़्ज़ में फरमाइस त वस्तफ़ा के अला निसाइल आलमीन, तमामु जहान वारे औरतुनि मां रब तोखे चूंडियो आहे। हाणे हिनखे पंहिंजी अहमियत सम्झ में अची वई त मूंखे मुंहिंजे रब जो चूंडियो आहे, माना मुंहिंजे अम्मा मूंखे बासत ॾहें पासे हो मुंहिंजे लाइ, त अलाह जे नाले ते कंदसि को औलाद थींदो त? अच्छा छोकिरे जे जॻह ते छोकिरी थी पियसि? हा, अम्मा मूंखे कोन था चयो पोइ बैतुल मुक़द्दस जे मुजावरनि जे अचे आई, मूंखे खणी अचे उते छॾियईं। वरी उहे हिक ॿिए खां रीस कंदे घुर पिया कनि अम्मा खां। वरी मूंखे ज़करिया अलैहिस्सलाम पालियो, वरी ख़ाला वटि रहंदी हुअसि, वरी बैतुल मुक़द्दस में मुंहिंजी रहाइश, वरी हुजरो अलॻि, वरी क़ीमती मेवा अचणु, मुंहिंजी वरी इबादत ऐं तस्बीह। अच्छा इहा सॼी कड़ी माना ॿुधाए थी मूंखे मुंहिंजो रब चूंडियो आहे। अलाह निसाइल आलमीन। ॿियूं औरतूं त वाक़ई ईअं कोन हूंदियूं आहिनि, पंहिंजे पीउ माउ जे घर जे अंदरि पलंदियूं आहिनि अम्मा जे हंज में। मूंखे जो पालियो अथई त ज़रा माना राज़ इहो आहे त मूंखे चूंडियो अथई। अच्छा रब तबारक व तआला पंहिंजे कंहिं मक़सद खे हासिल करण जे लाइ मूंखे अल्लाह ताला निरालो कयो आहे, चूंडियो आहे। हाणे इहा आयत सॼी ॿुधाए पई त अल्लाह तबारक व तआला जंहिं माने खां जेको कमु वठणु चाहींदो आहे, ॼण त हुनखे बाख़बर कंदो आहे त होशियार थिजां, मज़बूत थिजां, पुख़्तो थिजां, तोखे अॻिते हली करे हेतिरियूं ॻाल्हियूं, हेॾियूं ज़िमेदारियूं संभालणियूं आहिनि, पुख़्तो थिजां, पको थिजां, सच पच। इन्हनि आयत जे अल्फाज़नि खे ॾिसी करे ज़रा गहराईअ में ईअं नज़र रखिजे थी न त सम्झ में अचे थो त वाक़ई पैगंबरनि सॻोरनि खे बि जॾहिं चूंडींदो आहे न, उनखे बि वॾनि आज़माइशुनि ऐं इम्तिहाननि में गुज़ारींदो आहे। तॾहिं त हर पैगंबर खे इब्तिदा में ॿकरियूं बि चारायूं वयूं, त ॿकरियुनि चारण सां हुन इंसान जे वजूद जे, इंसान जे दिमाग़ जे अंदरि वॾी बुर्दबारी पैदा थींदी आहे। छो त ॿकरियूं हिकिड़ा अहिड़ा जानवर आहिनि जो ॿकरियूं भॼंदियूं वठंदियूं, चुरंदियूं पुरंदियूं वठंदियूं, गुल ॾींदियूं वठंदियूं, ऐं ॿकरा रखां संभालजंदियूं कोन। जॾहिं संभालजंदियूं कोन त पोइ हिनखे लॻंदी चिड़, जॾहिं चिड़ लॻंदसि त पोइ ज़ाहिर आहे लठ खणंदो, ऐं लठ खणंदो त ॿकरियुनि में वरी लठ जी सह पकाने का, या टंग भञंदो या चेल भञंदो, कावड़ में लठ सहंदी कान ॿकरी, कावड़ बि ईंदसि ॾाढी, पर बुर्दबारीअ खां कमु वठंदो, हकल बि ॾींदो, कढ बि पवंदो ॿकरीअ जे, पर पुॼी बि कोन सघंदो, भॼण में बि तिखी, पोइ वॾी सहप सां, वॾी बुर्दबारीअ सां तंग बि कंदसि, पर पोइ बि हुन सां हलंदो, कावड़ बि ईंदसि पर धक बि न हणंदो, पिट पारा त बि कोन ॾींदो, बुर्दबारी। अल्लाह ताला ॼण त जंहिं बाने खे जंहिं कम जे लाइ चूंडींदो आहे, इब्तिदा खां हुनजी तरबियत कंदो आहे। इन जो मिसाल मां हीअं ॾियां, जीअं न को ज़खण हूंदो आहे, ज़खण ज़हन में टलियो अथई त मूंखे अहिड़े क़िस्म जो पायो ठाहिणो आहे, पिलर ठाहिणो आहे, संदुल में पावा हणंदुसि, संदुलीअ में अहिड़ा नंढड़ा पावा हणंदुसि, इन जे लाइ काठी खपे। कहिड़ी खपे? ॻोल्हे ओड़ी काठी हथु कंदो, पोइ उनखे ओड़े नमूने सां चीराईंदो,
पोइ उनखे ओड़े नमूने सां जंडरी वारे वटि आणींदो, उनखे नक्शो ॾसींदो, पोइ जंडरी वारो ओड़े नक्शे तौर ते उनखे घड़ींदो, घड़े वञी ओड़ो बीहारींदुसि जहिड़ो उनखे खपे पियो। ॼण त अल्लाह तबारक व तआला बि इंसान खे इहे जेके काठीअ वारा ॾूंड आहिनि न, कूड़, गिला, ग़ीबत, नफ़रत, शहवत, हसद, साड़, बुग़्ज़, इब्तिदा खां अल्लाह ताला बाने खे चूंडे करे उन काठीअ वांगुरु इहे ॾूंड पियो घड़े, तरबियत तालीम ॾेई करे, हिफ़ाज़त करे, आज़माइशुनि इम्तिहाननि मां गुज़ारे, उन जा ॾूंड इहे घड़े ॼण त जंडरीअ पियो लाहे। जॾहिं जंडरीअ लही वियो इंसान, पोइ अल्लाह तबारक व तआला उन खां पंहिंजो मक़सदु वठंदो। जीअं उहो रखणु जंडरीअ ते लही वियो पाओ, पोइ हुनजी मर्ज़ी आहे, संदलीअ में हाणे, टेबल में हाणे, संदड़ में हाणे, जिथे वणेसि हाणे। अल्लाह ताला बीबी मरियम खे ईअं बाख़बर कयो, तोखे चूंडियो आहे, पाक बि कयो आहे, इहे ॻाल्हियूं तो में कोन ईंदियूं जो तुंहिंजे मथां अॻिते हली करे कोई तूं मत हाणे। त भेणा, तुंहिंजो पीउ ऐं माउ त वॾा मुक़दस माण्हू आहे, तुंहिंजो पीउ त मस्जिद बैतुल मुक़दस जो मुजावर हो, तुंहिंजी माउ त वॾी पाक दामन औरत हुई, तूं कंहिं ते वई आहीं, इन जे करे तोखे बि पाक कयो आहे। न को माण्हू तोखे ॾिसंदो, न तूं कंहिंजे घर वेंदीअ जहिड़े क़िस्म जी का नौबत अचे, न तोखे कंहिंसां ड्रेग कंदे ॾिसंदा, न तूं ई कंहिंसां अहिड़े क़िस्म जी रग़बत ऐं शौक़ रखंदीअ। अञा बुज़ुर्गनि लिखियो आहे, इबादत रियाज़त सां गॾु बैतुल मुक़दस जे मस्जिद जी सफ़ाई बि कंदी वतंदी मुजावरनि सां गॾु। औरत थी करे सफ़ाइयूं सुथरायूं अहिड़े अंदाज़ में कंदी वतंदी जीअं न को मर्द वॾो ज़िम्मेदार माण्हू करे। ऐं उन ज़माने में औरतूं अहिड़े क़िस्म जी शरीयत मोहम्मदीअ वांगुरु पाबंद न हुई जो पर्दे मुंहिंजो ॿाहिरि न निकिरो। ऐं एतिरे ताईं बुज़ुर्गनि लिखियो आहे त निमाज़ में बि इमाम बैतुल मुक़दस में निमाज़ पढ़े न, त भरिसां हुजरे में ही औरतुनि जी जमात करे हुनजे इमाम जे पोयां इक़्तिदा में बीही वेंदी, निमाज़ पढ़ंदी, या औरतुनि जी इमामत कंदी, या मर्दनि सां गॾु औरतूं बीहंदियूं, उन्हनि सां गॾु बीही करे इमाम जे पोयां। एॾी वॾी पाक दामन औरत ऐं एॾे वॾे इबादत सां मुंसलिक थी करे पंहिंजो नालो शोहरत सां कमाए, वॾी पाक दामन सां। पोइ हाणे इहे सॼियूं ॻाल्हियूं अल्लाह तबारक व तआला बयानु करे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सां मुख़ातिब थो थिए। अल्लाह जे ज़ात जो पंहिंजे हबीब सां मुख़ातिब थियण जो अंदाज़ ॾिसिजो। फरमाए ज़ालिका मिन अंबाइल ग़ैबि नूहीही इलैक, सोना नबी ओ इहे थी ख़बरूं ग़ैब जूं जेके मां तोॾे वही कयूं आहिनि, इहे ग़ैब जूं ख़बरूं अथई जेके मां तोॾे वही कयूं आहिनि। वमा कुंत लदैहिम इज़ युल्क़ूना अक़लामहुम, कोन हुए सोना तूं उन वक़्तु जंहिं वक़्तु मरियम खे हासिल करण जे लाइ बैतुल मुक़दस जा मुजावर कुणा पिया विझनि, कोन हुई तूं उन वक़्तु, हुजी हा त अंदाज़ ॾिसी हा, कोन हुई तूं उन वक़्तु, हुजी हा त इहो अंदाज़ बि ॾिसी हा त कीअं रीस हुई उन्हनि खे, शौक़ु हो, कीअं लालच हुई, रग़बत हुई त मां हिन बचिड़े मासूम खे पालियां, मां हिन खे पालियां, मां हिन खे पालियां। वमा कुंत लदैहिम इज़ यख़्तसिमून, कीअं त हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ कनि त न तूं बाबा मूंखे ॾे, मूंखे कीअं पियो ज़करिया अलैहिस्सलाम चए त मां पालींदोमांसि, छो त मुंहिंजे घर में हिनजी मासी आहे, मासी बि मां वांगुरु आहे, मां वधीक हक़ थी रखे, मूंखे ॾे त मां पालींदुसि, तूं कोन हुई। हिक एतबार सां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे अल्लाह तबारक व तआला अहिड़े अंदाज़ में ॻाल्हि ॿुधाई ॼण त हुज़ूर जन पंहिंजे अखियुनि सां ॾिसी वरितो उहो मंज़र। बयान जो क़ुरान पाक अहिड़ो कयो आहे, ॿिए हिसाब सां ज़ाहिरी अल्फाज़नि खे जॾहिं ॾिसिजे थो, अल्लाह ताला फरमाए थो सोना तूं कोन हुई पर तोखे मां ख़बर ॾिनी आहे, इहा ख़बर ग़ैब जी आहे। ज़ाहिरा तूं हुन महिल कोन हुई, हिन महिल तोखे ख़बर ॾिनी आहे, इहा ख़बर तूं पंहिंजे दौर जे मुस्लमाननि उम्मत मोहम्मदी जे माण्हुनि खे ॿुधाईंदे त इहे अजब में पइजी वेंदा। ऐं तूं जे दौर जा जेके यहूदी नसरानी तौरात इंजील जा वाक़ुफ़कार आहिनि, उनखे चङी तरह तालीम आहे, उहे पंहिंजनि वॾनि खां कहाणी दर कहाणी ॿुधंदा ईंदा आहिनि। जीअं असांखे पंहिंजे वॾनि कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं ख़ानदानी नसब जूं, उन्हनि खे वरी पंहिंजनि ॿुधायूं, पर उहे कंहिं बि किताब में कोन मिलंदियूं। हाणे न कोई अजनबी माण्हू अची करे असांखे ॿुधाए त वाह तुंहिंजो फलाणो नसब तुंहिंजो हीअं हीअं हुआ, न त असांखे अजब वठंदो यार, ख़ानदान मुंहिंजो, नसब मुंहिंजो, मां पंहिंजे वॾनि वटां ॻाल्हि ॿुधी, हे त मुंहिंजे ख़ानदान जो माण्हू न आई ऐं पढ़ियल बि कोन्हे, हिन वटि किथां आई, अजब लॻंदो। अल्लाह ताला फरमायो सोना नबी ग़ैब जी ख़बर आहे जेका तोखे मां ॿुधाई, तूं हालांकि उन वक़्तु कोन हुई, न उन्हनि जे कुड़नि विझण महिल हुई, न उन्हनि जो हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ थिए पियो उन महिल तूं हुई, हीअ ग़ैब जी ख़बर आहे, तोखे ॿुधाई अथमि, तूं माण्हुनि खे ॿुधाए।
ऐं तूं कंहिं वटि पढ़ियो बि न आहीं जो कोई चए त कंहिं किताब तां पढ़ियो अथई, ऐं तुंहिंजो कंहिं अहिड़े माण्हू पढ़ियल सां वास्तो बि कोन्हे जो खणी कोई चए थो हुन वटां ॿुधी आयो आहे पोइ ॿुधाए थो। न पढ़ियो आहीं कंहिं वटि, न ॿुधो आहे तो कंहिं वटां। हाणे इहा ख़बर जिब्राइल अलैहिस्सलाम जे ज़रिए सिधी सही तो वटि पहुती आहे, तूं माण्हू खे ॿुधाईंदे इहो आहे ग़ैब जो इल्मु, इहा ई तुंहिंजे नुबूअत जी वॾी निशानी आहे, इहा ई तुंहिंजी वॾी नुबूअत जी निशानी आहे जो पढ़ियल बि कोन्हे, पढ़ियो बि कोन्हे, ॿुधो बि कोन अथई, अहिड़ियूं ॻाल्हियूं पियो ॿुधाई जेके इंसान जे अकुल खे हैरान पियूं कनि, हज़ारे साल पुराणियूं। हाणे इन्हनि ॿिन्हिनि टिनि आयतुनि खे जॾहिं ॾिठोसीं, विच में हिकिड़ी आयत रहिजी वई, या मरियम कुनती लिरब्बिकी वस्जुदी वरकाई माअ राकिईन। बीबी मरियम खे न चयो वियो त तोखे अलाह ताला चूंडियो आहे, पाक दामन बि बनायो आहे, जहान वारनि ते चूंडियो आहे, तूं हाणे तूं छा कंदी आहे? ॿुध, अलाह ताला तोखे चूंडियो आहे, पर वस्तफ़ाकी अला निसाइल आलमीन। या मरियम कुनती लिरब्बिकी वस्जुदी वरकाई, ए मरियम झुकी पओ हाणे पंहिंजे रब जे आॾो, रब तोखे जीअं चूंडियो आहे तीअं हथ वधीक तूं आजिज़ी कर। कुनती लिरब्बिकी, रब जे आॾो ईअं झुकी पओ, इताअत में किरी पओ, वस्जुदी सजदे में हली वञ, वरकाई माअ राकिईन, रुकू कंदड़नि सां गॾु रुकू कर, रुकू कंदड़नि सां गॾु रुकू कर। माना अल्लाह ताला जीअं तोखे चूंडियो आहे तीअं वरी शुक्राने तौर ते अल्लाह जे इताअत में अञा वधीक थी वञ। ऐं लफ़्ज़ ॾिसो अहिड़ा बयान कया विया, वरकाई माअ राकिईन, रुकू कंदड़नि सां गॾु रुकू कर, माना चइबो तो ते जमात सां वञी बीहंदी हुई, या जमात मर्दनि जी सां न सही पर भरिसां इमाम जे इक़्तिदा में जीअं हुजरे में बीहबो आहे, चइबो तो उन्हनि सां गॾु बीहंदी। अल्लाह तबारक व तआला रुकू कंदड़नि सां गॾु रुकू कर, इन लफ़्ज़ में हिकिड़ो वॾो राज़ लिकाए छॾियो ऐं ॿुधाए बि छॾियो। न त ईअं छो न चयो वियो वस्जुदी माअ साजिदीन, सजदे कंदड़नि सां सजदो कर। हालांकि सॼी निमाज़ में क़याम, रुकू, क़िराअत, तशहुद, सजदो, इन्हनि सभिनी रुकननि में सजदो हिकु अहिड़ो रुकन आहे जंहिंजे बारे में हदीस पाक में ईंदो आहे त अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, माण्हू जॾहिं सजदो कंदो आहे न ईअं सम्झो त मुंहिंजे आॾो हूंदो आहे, मुंहिंजे हंज में हूंदो आहे। सजदो निमाज़ जे सभिनी रुकननि मां ॼण त अल्लाह ताला खे वधीक पसंदि आहे, पर फरमायो वियो वरकाई माअ राकिईन। क़ुरान पाक में ॿी जॻह ते ॿिया वरकाऊ माअ राकिईन, तव्हां रुकू कंदड़नि सां गॾु रुकू कयो। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त रुकू निमाज़ जे रुकननि मां हिकु अहिड़ो रुकन आहे, अहिड़ो अहम हिसो आहे, जंहिं माण्हूअ खे इमाम सां गॾु रुकू नसीब थियो उनखे ॼण त सॼी रकात नसीब थी। सॼी रकात जो मुंड ऐं बुनियाद आहे ॼण त रुकू, पोइ हिन रुकूअ खे चङी तरह कजे, माना सॼी रकात जो मेन जुज़, मेन हिसो रुकू आहे, इन रुकूअ खे चङी तरह कजे। रुकू जो ताक़ीद बि तॾहिं आहे, उमूमन न त रुकू में माण्हू रुगो गोॾनि ते हथ रखी थोरो झुकंदो आहे, पोइ जेतिरो झुकी सघियो, न बल्कि चङी तरह गोॾनि ते ज़ोर ॾेई गोॾा पंहिंजा ईअं सिधा कजनि, गोॾे में ईअं खम न रहे, गोॾे में खम रहंदो त मुंडी मथे रहंदी, सीनो पुठी मथे रहंदी, गोॾे खे ज़ोर ॾेई गोॾे ते ईअं खम ॾेई खम खे सिधो करे छॾिजे, गोॾे ते न सिधो थी ऑटोमेटिक पुठी सिधी थी वेंदी। इते तस्बीह करे ख़ुदा जी सुभान रब्बियल अज़ीम, इत्मीनान सां पुठीअ सां पंहिंजे मथे खे बिल्कुलु सिधो करे, मथे न हुजे उभो। औरतुनि जे लाइ इहो हुकुम आहे त औरत बिल्कुलु मर्द वांगुरु न झुके, थोरो मथे हुजे, छो त औरत हिकु उघड़ जे निस्बत सां औरत खे ढकियो वियो आहे। मर्द जे मुक़ाबले में औरत सॼो कपिड़ो वेड़ ॾींदी, जीअं छाती, पुठी, ॿाहूं उन जूं सॼियूं ढकिजी वञनि, ऐं रुकूअ में बि बिल्कुलु न झुकंदी, थोरो मथे, सजदे में बि मर्द वांगुरु ईअं पुठी मथे न रखंदी, ज़मीन ते विछाइजी वेंदी। जेतिरी औरत माना उघड़, जेतिरी औरत बनिस्बत उघड़ जी आहे ओतिरो हुनखे ज़मीन में छुपायो वियो आहे, ओतिरो हुनखे लिकायो वियो आहे। बाक़ी मर्द जे लाइ हुकुम आहे त बाक़ाइदगीअ सां रुकू करे। हाणे तव्हां निमाज़ जे रुकननि मां रुकूअ जी अहमियत बि साबित थी वई त रुकूअ खे चङी तरह अदा कजे, सिधो थी करे अदा कजे। ज़ाहिरी आयतुनि खे जॾहिं ॾिठोसीं त इहा ॻाल्हि मालूम थी त अल्लाह ताला बीबी मरियम खे बाख़बर कयो त तोखे चूंडियो अथसि, हाणे होशियारी कजां, इबादत में वधीक लॻी वञिजा। ऐं ॿी आयत में अल्लाह ताला हुज़ूरनि खे ॿुधायो, सुहिणा नबी हीअ ग़ैब जूं ख़बरूं जेके तोखे ॿुधायूंसीं, तुंहिंजे नुबूअत जे लाइ इहो ई वॾो दलील आहे त तूं ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाईंदो माण्हुनि खे।
जेके सॼे दुनिया में किथे लिखियल कोन्हनि, न तौरात में, न ज़बूर में, न इंजील में किथे लिखियल कोन्हनि, सॼी दुनिया खे मालूम कोन्हनि। तो अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं जेके सच आहिनि, ऐं तोखे मथां पढ़ियूं बि न आहिनि, तो कंहिंखे ॾिठो बि न आहे, ॿुधंदियूं ॿुधियूं बि न आहिनि। इहो ई तुंहिंजे नुबूअत जो वॾो दलील आहे त ग़ैब जूं ख़बरूं तूं ॿुधाईं थो। मतां हितां कोई ज़हन वरिते त हुज़ूर जन खे ग़ैब जो इल्मु आहे। अल्लाह ताला हुज़ूर जन खे ॾिनो आहे ग़ैब जो इल्मु, अल्लाह ताला हुज़ूर जन खे ॾिनो आहे। पोइ जेको ॾिनल आहे उहो अता थियल आहे। ग़ैब चइबो ई हुनखे आहे जो पाण ई ॼाणाई हुजे, कंहिंजो मिलियल ॾिनल न हुजे, कंहिंजो तोहफ़ो हदियो थियल न हुजे। ग़ैब चइबो ई हुनखे आहे पाण ई ॼाणाई कुझु मालूम हुजे, पाण ई ॼाणाई कुझु मालूम हुन ख़ुदा जे ज़ात खे आहे। हुज़ूर जन खे अल्लाह ताला ॾिनो आहे त ग़ैब न रहियो, ख़बरूं ग़ैब जूं पर अल्लाह ताला ॾिनियूं आहिनि। तॾहिं हिते बि अल्लाह ताला ईअं फरमायो अंबाइल ग़ैब, ग़ैब जे ख़बरुनि मां अथई। ग़ैब न सिधो न त चयो वञे, सिधो सम्झे ग़ैब अथई, ग़ैब जे ख़बरुनि मां हिकिड़ी ख़बर इहा अथई। हाणे गहरी नज़र सां जॾहिं ॾिठोसीं त अल्लाह तबारक व तआला हिकु रुकूअ जी अहमियत सेखारी त निमाज़ में रुकूअ खे ज़रा तरतीब सां कयो, ऐं ॿियो कुणे जे बारे में फरमायो वियो त सुञातूं त कोन ई जंहिंमहिल कुणो पिया विझनि। सम्झण जे लाइ सवाल पैदा थियो त चइबो अहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते कुणो विझणु जाइज़ आहे। क़ुर पाक बयान जो कयो आहे बीबी मरियम खे हासिल करण जे लाइ बैतुल मुक़द्दस जा मुजावर कुणो पिया विझनि, चइबो असां बि कुणो विझी सघूं था कंहिं मामले में जेकॾहिं का अहिड़ी सूरत अख़्तियार थी पवे त। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त कुणे विझण जा शराइत आहिनि, जीअं क़ुर पाक बयान कयो आहे। मसलन हिकिड़ो प्लाट आहे 4-5 भाइरनि में, हिकिड़ो पासो उन प्लाट जो कसो आहे, ॿियो सुठो आहे, 2 भाइरनि में आहे विरहायल। हाणे विरहायूं था, ज़ाहिर आहे उहो हिकिड़ो पासो सुठो हिकिड़ो कसो, कंहिं बि हिकिड़े पासे वेंदो, सुठो पासो बदद कोन थींदो, कसो बदद कोन थींदो, विञाइजी वेंदो। हिकिड़े खे सुठो मिलंदो, ॿिए खे कसो। हाणे कंहिंखे ॾियूं? अब इन्हनि ॿिन्हिनि में कुणो विझो, ॿाहिरि आहिनि ॿिनि जी रज़ा सां। या कॾहिं सुठे ऐं कसे जो फ़र्क़ु न हूंदो आहे, हीउ फ़र्क़ु हूंदो आहे त हिन पासे खां सहूलियत वधीक आहे रोड रस्ते जी, हिन पासे खां सहूलियत कान्हे। मिसाल तौर ते हाणे कुणो विझूं ऐं हिनखे जेकॾहिं ॿिए तरतीब सां तक़सीम कंदासीं त फ़ाइदो कोन्हे, थींदो बि ईअं ई। हिकिड़े खे कसु, हिकिड़े खे थोरो। हा, उन कस खे वरी हीअं बि कढिबो आहे, जंहिंखे कसो अचे हुनखे घणो मिले, जंहिंखे सुठो अचे हुनखे थोरो मिले, हिसाब बराबरि थिए बेतबार रक़म जे। कसो पोइ बि कुणो विझूं, अब हिते विझो जीअं कंहिंजो हक़ न मरे। बाक़ी जेकॾहिं कुणो अहिड़े अंदाज़ में विझिजे थो जीअं कंहिंजो हक़ विञाइजे थो, इहा जो आहे, इहा जेका आहे क़िमार चइबो आहे हिनखे, जुआ चइबो आहे हिनखे। इहा जुआ इस्लाम में कुणे जे तरीक़े सां जाइज़ कोन्हे का। मसलन हिकिड़ी स्कीम थी लॻे, पोइ पतीअ जी आहे, मोटरसाइकिलनि जी आहे, गाॾीअ जी आहे, फ्रिज जी आहे, एसीअ जी आहे, कंहिंजी बि आहे। अब पती वठण वारा टोकन खणी अचो, 50-100 टोकन गॾिया। हिकिड़ो टोकन मिसाल तौर ते 500 रुपए जो आहे, 50 रुपए जो आहे। हिकिड़ो टोकन को बि हुन मां कढंदासीं, जंहिंजो कुणो निकितो कार हुनजी, हिकिड़े कुणे सां जंहिंजो निकितो कार हुनखे त मिली। ॿियनि जेके 5-5 रुपया ॾेई करे कुणा वरिता, उन्हनि जा 5-5 काॾेरा। मालूम थियो त उन्हनि जा 5-5 सभु गॾिजी करे उन कार जी क़ीमत ठही उन्हनि मां। हाणे इहा सॼी कार हिकिड़े खे मिली, माना ॿियनि जो हक़ उन कार में हिनखे मिली वियो। कुणो त ईअं थींदो आहे न। मसलन 50,000 जी मोटरसाइकिल आहे, हिकिड़ो माण्हू स्कीम तौर ते आणे थो, अब 50 माण्हू गॾिजो, 1000 रुपया ॾियो, कुणो थो विझां, जंहिंजी निकिती 1000 में मोटरसाइकिल खणो। 1000 मिलियो, मोटरसाइकिल जी क़ीमत त ठही वई, हिनखे त नुक़सान कोन थियो। हिन कुणो विधो, जंहिंजो निकितो हुनखे मोटरसाइकिल मिली वई। पर जिन 1000 50 माण्हुनि गॾियो, उन्हनि जो 1000 काॾे वियो। मालूम थियो त हुननि वारो 1000 हिन जे कुणे में, पोइ हिन जे गाॾीअ में लॻी, हिनखे मिली वियो। इहा शइ जाइज़ कोन्हे का, हिनखे जुआ चइबो आहे। हे सभु स्कीमूं जेके कुरनि थियनि, इहे सभु नाजाइज़ ऐं हराम। जंहिं तरह सां कंहिंखे कस न लॻे, जीअं बीबी मरियम खे हासिल कयो वियो, उते भला कंहिंखे कस त कान हुई, ख़िदमत हुई। पीउ मां जी ख़िदमत था कयूं, कोई चवे थो त कुणो था विझूं, पादर हणोसि, सभु कयो गॾिजी, जेतिरी थी सघेव गॾिजी कयो। कंहिं हिकिड़े ते चओ या कुणो विझूं जंहिं ते लॻे उहो ख़िदमत करे। हक़ आहे सभिनी ते, अहिड़ियुनि शयुनि ते कुणा कोन विझबा आहिनि।
या ख़र्च था भरियूं दवा दारूं जो कुणो विझो जंहिं ते पए न सभु गॾिजी कयो। यानी कि इन आयत सेखारे छॾियो त कुणो बि अहिड़ी जॻह ते विझिबो जिते एतिरियूं सभु कड़ियूं जुज़ियूं मिलाइबियूं लभंदियूं सहम बीहे त पोइ जंहिं ते शइ में कुणो न विझिबो जीअं पराओ हक़ बि न मिले। जीअं मसलन हिकिड़ो मिसाल ॿियो ॾियां, हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जो दौर में हिकिड़ी औरत हुई, उन सां गॾु हिकिड़ी ॿी औरत बि आई। इन्हनि ॿिन्हिनि औरतुनि वटि हिकिड़ो ॿारु हो। हिकिड़ी औरत ॿारु पंहिंजो शाख जे कपिड़े ते सुम्हारियो छॿर ते, पाण कपिड़ा धोअण लॻी। ॿी बि औरत आई, उन बि कपिड़ा धोता। कपिड़े धोअण पुराणे ज़माने में शाखुनि ते कपिड़ा धोबनि हा, पोइ कपिड़ा धोई करे जॾहिं वांदियूं थियूं त जंहिंजो ॿारु न हो उन चयो त इहो ॿारु मुंहिंजो आहे। हुन मां हेठि परे थी, मुंहिंजो आहे ॿारु, तुंहिंजो वरी कीअं? चए न मुंहिंजो आहे। हुन चयो मुंहिंजो आहे, हुन चयो मुंहिंजो आहे। हाणे ॻाल्हि वधी वई, काॾे वञे? हज़रत अली वटि फ़ैसिलो आयो। हज़रत अली वटि फ़ैसिलो आयो। हिकिड़ी माई चवे थी मुंहिंजो आहे, ॿी चवे थी मुंहिंजो आहे। हाणे कंहिंखे ॾिजे? उहो चवे थी भला कुणो विझो। कुणो छो विझूं? ॿिनि मायुनि जो त हिकिड़ो ॿारु कोन थी सघंदो न। कुड़े सां जंहिंखे मिले हुनजो थी वियो, ईअं कोन थींदो। जंहिंजो आहे हुनजो ई आहे। पर हाणे कहिड़ीअ जो कोन्हे जेका ज़िद थी करे, कीअं सुञाणिजे त कंहिंजो आहे? हज़रत अली जन कुणे विझण जे बजाए हिकिड़ी टल कई। वॾा ज़हीन हा, अल्लाह ताला जेको इल्मु ॾिनो अली जन खे, हुननि जे इल्म तां क़ुर्बान वञा। हज़रत अली छा कयो? फरमायूं त छुरी खणी अचो, छुरी। इन ॿार खे मां अधु अधु कंदुसि, नथियूं मुड़नि न हे ॿई मायूं, अधु अधु कंदुसि, पोइ अधु हुनखे ॾींदुमि, अधु हुनखे ॾींदुमि। हिकिड़ो साहिबु उथियो त मां छुरी थो खणी अचां। पोइ जंहिं माईअ जो सच पच में ॿारु हुयो न, उन चयो त साईं अधु अधु न कयोसि, भले सॼो हिनखे ॾियो। अली साईं फरमायो ॿारु हिनजो आहे, हिनखे ॾियो। ॿीअ खे जूता हणो, पकड़े वियुसि फौरन। माउ कीअं चाहींदी त मुंहिंजो बच्चो अधु अधु थिए? उन चयो त साईं अधु अधु न कयोसि, भले हिनखे ई ॾियो। बच्चो मुंहिंजो अधु अधु कीअं सहंदसि? उहो त तयारु वेठी न जे अधु अधु थिए त भले थिए। माउ चवंदी त मां अधु अधु थिए। इहा माउ चवे थी उको मुको हिनखे ॾियो, जहिड़ो त हुजे। अली साईं फरमायो इहा जेका चए थी न उको मुको हिनखे ॾियो, हिनजो आहे ॿारु, हिनखे ॾियो, ॿिए खे जूता हणो। मालूम थियो त कान का तदबीर अख़्तियार कबी आहे। कुणो अरबो अहिड़ियुनि शयुनि ते न विझिबो आहे जो पराओ हक़ हलियो वञे। हक़नि वारियुनि जॻहियुनि ते कुणो न पवंदो। अल्लाह ताला तव्हां असांखे ॿुधण ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, कमी पेशी माफ़ फरमाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना